अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वबिल वालिदैनि इहसाना। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सजी उम्र खादई पंहिंजे अबे जी कमाई। कुराड़ो थियो त पीउ खां करे वे जुदाई। सजी उम्र खादई पंहिंजे अबे जी कमाई। कुराड़ो थियो त पीउ खां करे वे जुदाई। रातियूं ॾींहं रोई रब खां रोज़ घुरियाई दुआऊं। मालिक ॾे औलाद पछाड़ीअ सुख ॾिसां जियां आऊं। उन्हीअ पंहिंजे जी जल जी थो, उन्हीअ पंहिंजे बाबल जी थो दिले आॾ खाई। कुराड़ो थियो त पीउ खां करे वे जुदाई। आयल दोस्तों, बुजुर्गो व भाइरो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु जे मौज़ूअ ते मूंखे ॻाल्हाइण जो शरफ़ हासिल थियो आहे, उहो आहे वालिदैन जो प्यार, वालिदैन जी पंहिंजी बचड़नि जे मथां शफ़क़त ऐं वालिदैन सां जेको बि बुरो वर्ताव करे थो उन जी सज़ा। दोस्तो, अमूमन जियां हाणोके दौर जे अंदरि असां ऐं तव्हां ॾिसियूं वेठा आहियूं त वालिदैन सां असां कीअं हली रहिया आहियूं, कीअं असां ॻाल्हाए रहिया आहियूं। जेकॾहिं पीउ ऐं माउ ॿई गॾु हूंदा त उन्हनि जी औलाद खे ॾिसो त कीअं उन्हनि जी
पीउ ऐं माउ जवान आहिनि, बचिड़ो बि जवान आहे त उहो बचिड़ो उन पंहिंजे वालिदैन खां डिॼे थो। जेकॾहिं ॾाड़ीअ में मथड़े ते अछड़ा वार ॾिसंदो आहे उनजो पुटु नौजवान त डिॼंदो नाहे। उहो उनजो नौजवान बचिड़ो चवंदो आहे त मुंहिंजा वालिदैन त हाणे पोड़ा थी चुका आहिनि। पोइ पंहिंजी खिलाईंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहे, दोस्तनि सां घुमंदो आहे। अवारा जेके दोस्त हूंदा आहिनि, जेके नशई पतई हलाईंदा आहिनि, उन्हनि सां उहो उनजो बचिड़ो दोस्ती रखंदो आहे। पोइ वालिदैन जे हथ मां उहो निकिरी वेंदो आहे। वालिदैन जॾहिं बचिड़े जे मथां शफ़क़त वारो हथड़ो घुमाईंदा आहिनि त उन जे मथां शफ़क़त उहा रहंदी आहे, जंहिंजे मथां करीम रब बि राज़ी हूंदो आहे। जेकॾहिं वालिदैन राज़ी आहिनि त ख़ुदा बि राज़ी आहे। जेकॾहिं वालिदैन नाराज़ आहिनि त मुंहिंजो सुहिणो करीम रब बि नाराज़ आहे। दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जो ही निज़ाम केॾो न अज़ीम आहे। मुंहिंजो सुहिणो करीम रब फरमाए रहियो आहे पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदरि, व बिल वालिदैन इहसाना, ओ मुंहिंजा बानड़ो पंहिंजे वालिदैन सां सुठो सलूक कयो, पंहिंजे वालिदैन सां सुठियूं ॻाल्हियूं कयो, पंहिंजे वालिदैन सां सुठो वर्ताव कयो। जेकॾहिं तव्हां नंढड़ा हूंदा हुयो, तव्हांजो वालिद तव्हांजो पीउ शहर वेंदो हुयो त का न का सुखड़ी तव्हां जे लाइ वठी ईंदो हुयो त हीउ मुंहिंजो बचिड़ो खाईंदो ऐं मूंखे बाबो करे सॾड़ो कंदो त मुंहिंजो बाबो शहर वियो हुयो, उतां मुंहिंजे लाइ फल फ्रूट वठी आयो आहे, मुंहिंजी इज़त कंदो। अॼु जेकॾहिं वालिदैन ॿिन्हिनि मां को बि पोड़ो थी चुको आहे, उहा भले चाहे जीजल अमड़ हुजे, चाहे दिलबर बाबा साईं छो न हुजे। असां जॾहिं बि शहर वेंदा आहियूं त सोचींदा न आहियूं त असां पंहिंजे वालिदैन जे लाइ कुझु वठी वञूं या न वठी वञूं। सखणा हथ ख़ाली हथ हूंदा आहिनि। उहे ई वालिदैन जे साम्हूं जॾहिं ईंदा आहियूं त मुंहुं असांजो ईअं लॻो पियो हूंदो आहे ॼण खखर ताज़ी ॾंगे वेंदी आहे। छाजे लाइ असां रोब था हलायूं, घर में रोब, वालिदैन जे साम्हूं रोब। अल्लाह फरमाए थो, ओ मुंहिंजा बानड़ा पंहिंजे वालिदैन जे साम्हूं थधो साहु बि न खणजां, ॾुख वारो साहु बि न खणजां, ॾुख वारियूं ॻाल्हियूं बि न रखजां त मुंहिंजा वालिदैन असांजो हीअ ॻाल्हियूं आहिनि, हीअ ॻाल्हियूं आहिनि। न करीम रब थो फरमाए, ओ मुंहिंजा बानड़ा उन्हनि सां सुठियूं ॻाल्हियूं कजां, उन्हनि सां भलियूं ॻाल्हियूं कजां। जेकॾहिं उन्हनि सां सुहिणियूं ॻाल्हियूं कंदो त उन वालिदैन जी दिलि तव्हांजे तरफ़ां मुतमइन थी पवंदी, दिलि ख़ुशि थी पवंदी। जेकॾहिं तव्हांजे वालिदैन जी तव्हांजे तरफ़ां दिलि ख़ुशि थी पई त मां सुहिणो करीम रब बि तव्हांजे मथां राज़ी थी पवंदुसि। अॼु वालिदैन जो इहो ई असां अदब कंदा आहियूं। जेकॾहिं वालिदैन हूंदा आहिनि, असां नौजवान आहियूं, वालिदैन पोड़ा पका थी चुका आहिनि, 10 हिकिड़ा बचिड़ा आहिनि, उहे नौजवान आहिनि, हर को अलॻि आहे। वॾो वॾो थो चए त अॼु वालिदैन खे मां रखंदुसि, अॼु मानी मां ॾींदुसि, सुभाणे ॿियो मुंहिंजो भाउ ॾींदो, परीहं टियों मुंहिंजो भाउ ॾींदो, टे चौथे ॾींहं ते चौथों भाउ ॾींदो, पंजे ॾींहं ते पंजो भाउ ॾींदो। उनखे खाराईंदो, उनजो अदब कंदो, उनखे प्यारींदो, उनखे घुमाईंदो, उनजी दवा जो एतमाम कंदो। अज़ीज़ानी मन, छा कॾहिं असांजे वालिदैन, चाहे उहो अबो हुजे, चाहे उहा जीजल अमड़ छो न हुजे, असांखे कॾहिं पंहिंजे वालिदैन इन चयो असां त 10 भाती हुआसीं, हिकिड़ो मिसाल 5 हुजूं या 10 हुजूं वालिदैन जे साम्हूं, असांखे कॾहिं पंहिंजे वालिदैन इन चयो बच्चा अॼु मां तोखे 10 रुपया ॾींदुसि, सुभाणे मां पंहिंजे फलाणे बचिड़े खे 10 रुपया ॾींदुसि, 3 ॾींहं ते मां पंहिंजे 3 बचिड़े खे 10 रुपया ॾींदुसि। कॾहिं असांजे वालिदैन असांखे सिकायो कोन्हे। मां अक्सर हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त 10 बचिड़ा पंहिंजे वालिदैन खे कोन था संभाले सघनि, 10 बचिड़ा पंहिंजे वालिदैन खे कोन था संभाले सघनि।
ऐं वालिदैन पंहिंजे 10 बचड़नि खे संभाले सघनि था, उन जे मानी जो एहतमाम करे सघनि था, उन जे रहण कहण जो एहतमाम करे सघनि था, उन जी जेकॾहिं बीमार पवनि त उन जे दवा जो एहतमाम करे सघनि था। दोस्तो जीजल अमड़ ॾिसो केॾो न प्यार कंदी आहे बचड़े सां। जेकॾहिं हिकिड़ो मिसाल बीमार पवंदो आहे बचड़ो त ऑटोमेटिक बीमारीअ जी वजह सां बचड़े जे अखिड़ियुनि मां पाणी वहंदो आहे त जीजल अमड़ सही कोन सघंदी आहे। अमड़ जीजल सही कोन सघंदी आहे। करीम रब खां दुआ घुरंदी आहे, मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे बचड़े खे सलामत रख। जेको बुखार ईंदो आहे, जेका बीमारी ईंदी आहे, उनखे अहिड़ा घटिया घटिया लफ़्ज़ ॻाल्हाईंदी आहे उन बचड़े जे करे। उन बचड़े जे करे तव्हां पाण सम्झदार आहियो, सम्झी विया हूंदव। बीमारी उनखे लॻंदी आहे, उन बीमारी खे अहिड़ा उन जी जीजल अमड़ घटिया लफ़्ज़ ॻाल्हाईंदी आहे उन बचड़े जे कारण। जॾहिं उहो बचड़ो वॾड़ो थी वेंदो आहे त उन वालिदैन सां उहो सलूक कंदो आहे। अज़ीज़ान ईमान, हज़रत अलक़मा रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यारो अस्हाबिया। ओ मुझा दोस्त अज़ीज़, थोरो तां चुप करे वेंदो या खिंडड़ी वियो, इते मज़ो नथो अचे, हेॾां अचो, हेॾां मथे अचो, जगह खाली पई आहे, अचो हेॾां अचो। हज़रत अलक़मा रज़ियल्लाहु ताला अन्हु ताजदारी मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यारो अस्हाबिया। ओ मुझा दोस्त अज़ीज़, जॾहिं सकरात उन जे मथां आई आहे, कुझु ॾींहंनि खां वठी बीमार आहे। बीमारीअ खां बाद में उहो अकेलो बीमार पवंदो आहे, को बि उन जो बीमारीअ जो मुझा दोस्त अज़ीज़ दवा जो इत्माम कोन कंदो आहे। सकरात जी हालत में आहे। ओ मुझा दोस्त अज़ीज़, जीअं सकरात जी हालत में आहे, हिकिड़ो असहाबी मुझे मदीने जे साईं जी दरबार में ईंदो आहे। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। हज़रत अलक़मा रज़ियल्लाहु ताला अन्हु बीमार थी पियो हुयो। या रसूल अल्लाह, हाणे सकरात में या रसूल अल्लाह, साह कोन थो निकिरे। हली फीणो रखो सा, हली दम कयो सा, हलो हली ॾिसोस। ओ मुझा दोस्त अज़ीज़, मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जीअं ईंदा ॾिसी करे चवंदा आहिनि जवालदैन किथे आहिनि। सहाबी हिकिड़ो असहाबी आवाज़ ॾींदो आहे, या रसूल अल्लाह, हिन जो वालिदैन न आहिनि, हा हिकिड़ी कुराड़ी जी जल अमड़ मौजूद आहे। मुझे मदीने जे साईं फरमायो उनखे आंदो वञे। हिकिड़ो असहाबी वेंदो आहे, उनखे वठी ईंदो आहे। जीअं उन जी कुराड़ी जी जल अमड़ ईंदी आहे, जीअं साम्हूं ईंदी आहे, मुझे मदीने जे साईं जे साम्हूं ईंदी आहे, उन कुराड़ीअ खे मुंहिंजा मदीने जा साईं फरमाईंदा आहिनि, ए कुराड़ी पंहिंजे बचड़े हज़रत अलक़मा खे माफ़ कर। उन कुराड़ीअ जवाब ॾिनो, या रसूल अल्लाह, मुंहिंजी ज़ुबान माफ़ करण ते देर कान कंदी, लेकिन मुंहिंजी दिलि मुतमइन कान्हे का, मुझे दिल मुतमइन काने का। या रसूल अल्लाह, ये नंढड़ो हुयो, हिन जो पीउ कंहिं जंग में शहीद थी चुको हुयो। हिन खे मुंहुं निपायो, हिन खे तातियो, हिन खे जवान कयो, हिन जी शादी करायम। जीअं हिन जी शादी करायम, शादी कराइण खां बाद में इहो पंहिंजी ज़ाल जे चए ते अची करे मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी करे उनखे वज़न हेठि कंदो हुयो ऐं पंहिंजी ज़ाल जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उनखे मथे कंदो हुयो। मूंखे घटि सम्झंदो हुयो, पंहिंजी ज़ाल खे मथे सम्झंदो हुयो, मुंहिंजो अदब हेठि कंदो हुयो, पंहिंजी ज़ाल जो अदब मथे कंदो हुयो। या रसूल अल्लाह, मुंहिंजी दिलि माफ़ करण ते देर कान कंदी, मुंहिंजी ज़ुबान माफ़ करण ते देर कान कंदी, मुंहिंजी दिलि मुतमइन कान्हे का।
मुझे मदीने जे साईं फरमायो ए हज़रत बिलाल जी या रसूल अल्लाह जल्द कयो काठियूं मेड़े अचो जियां काठियूं मेरण जे लाइ वेंदो आ उहा जीजल अंबड़ परेशान थी वेंदी आ या रसूल अल्लाह छाजे लाइ काठियूं मेरण जे लाइ मोकिलियो था छाजे लाइ काठियुनि खे छा कंदो ए काठियूं छाजे लाइ मुझे मदीने जे साईं फरमायो मुझे मदीने जे साईं फरमायो ये जे कने बचड़ो पंहिंजे वालिदैन सां सुठो सलूक नथो करे सघे पंहिंजे वालिदैन जो अदब कोन करे सघे वालिदैन खे ॾुखाए थो वालिदैन खे तड़पाए थो अॼु हिन जो अंजाम ॾिसंदो पूरी दुनिया इन जो अंजाम ॾिसंदी काठियूं गॾु करायां थो उन्हनि काठियुनि जे मथां हिन खे रखियो वेंदो इन जे मथां काठियूं विधियूं वेंदियूं इन जो साहु नथो निकिरे हिन खे जेरे साड़ियो वेंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जे साईं जी पाक ज़ुबान जे अंदरां जीअं इहे अल्फाज़ निकिता उहा जीजल अंबड़ जीअं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं उहा जीजल अंबड़ पंहिंजे बचड़े जे मथां नंढड़ो कंडो बि बर्दाश्त कोन कंदी आहे उहा पंहिंजे अलकमा जे मथां उहो बबड़ बाहि कीअं बर्दाश्त कंदी जियां मुझे मदीने जे साईं जी पाक ज़ुबान मां ये लफ्ज़ निकिता जियां जीजल अंबड़ ॿुधंदी आहे जीजल अंबड़ जियां ॿुधंदी आहे मुझे करीम रब को रोई दुआ घुरंदी आहे मुंहिंजा करीम रब मां पंहिंजे अलकमा बचड़े खे माफ़ कयो मुंहिंजा करीम रब तूं बि माफ़ फरमा ओ मुझा दोस्त अजीज जियां उन जी जीजल अंबड़ हज़रत अलकमा पंहिंजे बचड़े खे माफ़ कयो इज़राइल पहुची वयो साहु तो न ॾिठो मूं रूह कब्ज़ खणी वयो हिकिड़े तरफ़ अचो मुझे मदीने जे साईं फरमायो इशा जो टेम हुजे आज़ान अची चुकी हुजे निमाज़ पढ़ाईंदो हुजां ऐं मां पंहिंजी जीजल अंबड़ हुजे हाँ जीजल अंबड़ मूंखे सॾड़ो करे ओ मुंहिंजा मिठड़ा मुहम्मद हेॾे हलिया मां उन निमाज़ खे उते ई छॾे करे मां जीजल अंबड़ जा वञी कदमानी चुमा नबिन जो सरदार तो चे मां निमाज़ के उते छॾे करे मां जेको अंबड़ जो चयो हुयो त ओ मुंहिंजा मिठड़ा बचड़ा मुहम्मद मुस्तफ़ा हेॾे त हलिया उन निमाज़ के उते छॾे करे मां जीजल अंबड़ जा कदमनि चुमा ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीजल अंबड़ जो एॾो शान आहे जीजल अंबड़ जो एॾो मक़ाम आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं दुनिया जे अंदर मशहूर मरूफ़ वाक़ियो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुराड़ी जीजल पुराड़ी जीजल अंबड़ हिकिड़ो उनखे बचड़ो मौजूद आहे उन जी बचड़ो संभाल कंदो आहे सार संभाल कंदो आहे मानी टिकीअ जो एतमाम कंदो आहे दवा बि उनखे खाराईंदो आहे मिल्कियत वारो बचड़ो आहे अंबड़ खां इजाज़त वठंदो आहे ओ मुंहिंजी जीजल अंबड़ मूंखे इजाज़त ॾे मां हज करे अचां उहा जीजल अंबड़ चवंदी आहे ओ मुंहिंजा बचड़ा मां कुराड़ी आया मां बीमार आया मां ज़ईफ़ आया मां ॾिसी भी कोन थी सघां मां एतिरो हली भी कोन थी सघां जेतिरा ॾींहं मौजूद आया हिन दुनिया जे अंदर एतिरा ॾींहं तूं हज ते न वञ जेकॾहिं मां वञा हली भले तूं हज वञी कर ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे हज जी तड़प हूंदी आहे अकुल तो चे त हज करण जे लाइ वञ इहो इश्क तो चे त जीजल अंबड़ जी ख़िदमत कर उहो न मुड़ंदो आहे तो जिन ॻाल्हियुनि जे मथां ईंदो आहे यार अंबड़ खे छॾ त उहा अंबड़ आहे उहा ज़िंदा हूंदी मौजूद हूंदी तूं हज करे वापसि मोटी ईंदे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंबड़ खे उते छॾींदो आहे उहो हज जो सामान गॾु करे पंहिंजे घर में ईंदो आहे जीजल अंबड़ उनखे रोकींदी आहे उहो बचड़ो रोकण जो नालो कोन वठंदो आहे उहो काफ़िलो वेंदो आहे हलियो
जियां अकेलो थी वेंदो आहे हलो हला हलो न जियां बुख लगंदी आहे हिकड़े पाड़े मां आज़ान जो आवाज़ ईंदो आहे जियां अल्लाह अकबर जो आज़ान जो आवाज़ ईंदो आहे ॾिसंदो आहे हिकड़ी मस्जिद में ईंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे नमाज़ पढ़ण खां बाद में चवंदो आहे मां हिते सुम्ही थो पवां जीअं सुम्ही पवंदो आहे अध रात थींदी आहे चोर ईंदा आहिनि चोर ईंदा आहिनि मस्जिद जो दरवाज़ो बनी वेंदा आहिनि तालो बनी वेंदा आहिनि मौलवी साहब जो को मुसलो को तस्बीह को ॿियो टियों सामान हूंदो आहे उहो सॼो चोराए सिधो हलिया वेंदा आहिनि उहो जेको हाजी हज जी नियत जे लाइ निकितो हुयो उहो हाजी मस्जिद में सुतो पियो आहे उनखे का ख़बर ई न आहे का हिते चोर बि आया हुया उन सम्झो को मौलवी साहब आयो आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो सुतो पियो आहे जियां मौलवी साहब फजर जी आज़ान ॾियण जे लाइ आयो मौलवीअ ॾिठो मुंहिंजो मुसलो बि न आहे मुंहिंजी तस्बीह बि न आहे मुंहिंजो सामान बि न आहे हिकिड़ो माण्हू सुतो पियो आहे उन माण्हूअ खे उथारे मुंहिंजो सामान काॾे कई चई त मूंखे सामान जी ख़बर ई न आहे का उनखे बाहि मां वतई ॿ टे माण्हू गॾु थी विया वक़्त जे सरदार जे दरबार में उन हाजीअ खे वठी ईंदा आहिनि जीअं उहो फ़ैसिलो कंदो आहे फ़ैसिलो इहो आहे हिनखे कारी गॾे ते चाढ़ियो वेंदो पादर जो हार पारायो वेंदो हिन जो कारो मुंहुं करे हिन गिटनि में घुमाइबो हिनखे ख़बर पवे त वालिदैन जो आडो हुकुम न मञण जी इहा ई सज़ा आहे हाँ वालिदैन जो उनखे चोर जो लक़ब ॾिनो वियो उनजो मुंहुं कारो कयो वियो उनजी ॻीचे में पादरनि जो हार पारायो वियो उनखे कारी गॾ ते चाढ़ियो वियो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वालिदैन जो शान इहो आहे मुंहिंजे मदीने जे साईं जो जेको प्यारो असहाबी आहे हज़रत अलक़मा जेकॾहिं मुंहिंजे मदीने जे साईं जे तरफ़ां अचो जेकॾहिं मुंहिंजे मदीने जे साईं जी पाक हिन आंगुर मुबारक सां इशारो मुंहिंजे मदीने जो साईं करे पियो त चंड हेॾे होॾे थिड़े पियो न सिज भी हेॾे होॾे वञे पियो न आंगुर जो इशारो कनि पिया त ज़ुबान ते छा कलमो जारी कोन पियो थी सघे पियो न पोइ उहो वालिदैन जो जेको बेअदब हज़रत अलक़मा खे जॾहिं साड़ियो पियो वञे उनजी जीजल अमर परेशान थी करे पंहिंजे बचड़े खे माफ़ कयाऊं मुंहिंजा करीम रब हिनखे मां बि माफ़ थी कयां पंहिंजी सची दिलि सां मुंहिंजा करीम रब तूं बि हिनखे माफ़ कर त उनजो साहु त ओॾी महिल ई निकिरी वियो अचो अबे जे तरफ़ अॼु जो नौजवान निहारियो थोड़ी थोड़ी दौलत ते वालिदैन सां मुक़ाबिलो कंदो आहे वालिदैन जॾहिं बीमार पवंदो आहे खंगंदो आहे उनजी जेकी ज़ाल हूंदी आहे तुंहिंजा वालिदैन ॾाढो खंगनि था ॾाढो अचे तंग कयो अथनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन ते अची करे उन नौजवान बचड़े पंहिंजे पीउ खे पेर मुंह पादर लाहे करे कुछ चंद ॻाल्हियूं जेके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तंग करण जहिड़ियूं बि कोन हुयूं बस एतिरियूं ॻाल्हियूं हुयूं ओ मुंहिंजा प्यारा बचड़ा मूंखे दवा जी ज़रूरत आहे मूंखे दवा वठी ॾे उनजे बचड़े पंहिंजे पीउ खे चयो ओ मुंहिंजा दिलबर बाबा मूं वटि पैसो किथे आहे मूं वटि ताक़त किथे आहे जो मां तोखे दवा वठी ॾियां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एतिरनि ॻाल्हियुनि जे हिसाब किताब सां जियां उनजो पीउ उनखे कुझु ॻाल्हियूं चवंदो आहे देर कोन कंदो आहे शैतान मथां अची करे उनजो नौजवान पुट पादर लाहे करे ऐं पंहिंजे पीउ खे हणंदो आहे ॿ टे माण्हू ॾिसंदा आहिनि वो पीउ छा कंदो आहे हथड़ा खणंदो आहे मुंहिंजा करीम रब जीअं हिन मूंखे ज़लील कयो आहे तूं बि इनखे ज़लील कर वञे पियो निटण उस हुई जीअं अॼु टाइल ते कोई पेर रखंदो त 2-3 मिंट पेर रखंदो त सड़ी वेंदो पेर उनजो सफ़ा ईअं गरम थी वेंदो
जेकॾहिं अंदर भी ईंदो त उन जो कुछ मिंट वो असर न खत्म थींदो। बहानो इहो थियो वञे पियो टांडो पियो हुयो, थोड़ो पेर सड़ी पियो, डॉक्टर हकीम तबीब घुमियो, किथां भी उन जो असर को न खत्म थियो। वधंदो वयो, कीड़ा पइजी विया, जे पेर में पादर लाथो हुयो उन पेर में कीड़ा पइजी विया। जॾहिं त के शाइर चवंदान, जन माण्हुनि जा हयातीअ में आहिनि बाबो अम्मा, जन माण्हुनि जा हयातीअ में आहिनि बाबो अम्मा, उहे हिन बाग भरिया, उहे हिन बाग भरिया तुंहिंजे छा बाग ते लिखा। जन माण्हुनि जा हयातीअ में आहिनि बाबो अम्मा। कीड़ा पइजी विया। उहो उन जो वालिद साहब, हिकिड़ो वालिद साहब हुयो, उन जी जी जल अमड़ कान हुई, उन जो वालिद साहब उथी तड़पी तड़पी मरी वियो। उन खां बाद में उन जो पेर सड़ी वियो। करीम रब उन जी दुआ क़बूल कई, जीअं उन जी दुआ उन जे वालिद जी उन जी पीउ जी दुआ क़बूल कई बचड़े जे हिसाब सां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बचड़ो बीमार थी पियो, बचड़े जो पेर खराब थी पियो, उन में कीड़ा पइजी विया। तबीब आया, हकीम आया, डॉक्टर आया, के कहिड़ो मशवरो ॾिनो, किथां भी हीलो वसीलो कोन थियो, किथां भी बीमारीअ जो को हल कोन निकितो। उन नौजवान जो हशर छा थियो, पूरी टंग में कीड़ा पइजी विया। उन टंग मो निकिरी करे ॿी टंग में कीड़ा पइजी विया। उन टंग मो जेको ॾिसे तौबा करे, एतिरी बदबू जो वेझा वेझा माण्हू ॾिसण भी कोन पिया उनखे चाहिनि, परे भॼंदा पिया वञनि हिनखे ॾिसण जे लाइ, छा पर हिनखे सुंघण जे लाइ भी केरु तयारु न हुयो। एतिरी उन बदबू कढी, मरी वियो दुनिया मां, वियो हलियो दुनिया मां, रूह परवाज़ थी वियो। उनके छा कयुनि, परे को ईअं रसा चुंबड़ाए, जीअं वो वोड़ो असां ज़बह कंदा आहियूं, वोड़ो असां ज़बह कंदा आहियूं, ॾिंघो वोड़ो हूंदो आहे, उनके ईअं रसनि जे ज़रिए ईअं फासाए उनके लेटाईंदा आहियूं। उनके रसनि जे ज़रिए रसा फासाए करे उनके खॾ में दफ़न करे ॿुटूं ॿधनि पिया, तब उहा मन बदबू उनजी कोन पई वञे। एतिरो मन वालिदैन जी अल्लाह जा बानड़ो, जेकॾहिं वालिदैन उन रीत अचनि, उन दिल मां दुआऊं घुरनि, त जेका तव्हांजी मंज़िल तक तव्हां पहुची चुका हुयो, वालिदैन तव्हांजे लाइ बददुआऊं कनि न, तव्हां मंज़िल तक पहुचण वारा हुयो, हिकिड़ो ॾहाको बाक़ी हुयो, तव्हां उतां किरी पवंदो, उतां तव्हां किरी पवंदो। वालिदैन जो शान वॾो आहे। करीम रब तो फरमाए, अनिश्कुरली वाले वालिदैक इलैयल मसीर। करीम रब तो फरमाए, ओ मुंहिंजा बानड़ो, मिड़े शॉर्टकट टाइम थोड़ो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह फरमाए तो अनिश्कुरली वाले वालिदैक इलैयल मसीर। ओ मुंहिंजा बानड़ा, मां करीम रब जे शुक्र खां बाद में पंहिंजे वालिदैन जो शुक्रानो अदा कर। मुखों बाद में मुझे शुक्राने अदा करण को बाद में नमाज तो पढ़ी शुक्रानो अदा कर, रोज़ो तो रखी शुक्रानो अदा कर, घुमी तो शुक्रानो अदा कर, जे कदे रस्ते में वनी तो के सलाम तो वरई शुक्रानो अदा कर, वक्त वक्त ते कदम कदम ते शुक्रानो अदा तो करी। यो मुझो भी शुक्रानो अदा कर, लेकिन इन दुआ में वालिदैन के भी याद कर। जन जे वालिदैन जे हथण तोखे पालियो, तोखे निपायो, तोखे जवान कयो। अॼु तूं घुमण जहिड़ो थियो आहीं, अॼु तूं पकड़ण जहिड़ो थियो आहीं, अॼु तूं खाइण जहिड़ो थियो आहीं, अॼु तूं ॾिसण जहिड़ो थियो आहीं, अॼु तूं साह खणण जहिड़ो थियो आहीं। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, करीम रब तो फरमाए, अनिश्कुरली वली वालिदैक इलैयल मसीर। अल्लाह फरमाए तो, ओ मुंहिंजा बानड़ा, मां करीम रब जे शुक्राने अदा करण खां बाद में पंहिंजे वालिदैन जो भी शुक्रानो अदा कर।
यानी वालिदैन जे हक में दुआ घुर जेकॾहिं दुनिया में मौजूद आहिनि त उन जे सेहत जे लाइ दुआ घुर जेकॾहिं इहा दुनिया छॾे विया आहिनि त उन जी बख़्शिश जे लाइ उन जी मग़फ़िरत जे लाइ दुआ घुर त अल्लाह साईं उनखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए अल्लाह ताला उन जी बख़्शिश फरमाए जेकॾहिं दुनिया में मौजूद आहिनि त उन जी शिफ़ा उन जी सेहत उन जे आजियात जे लाइ दुआ घुर त मुंहिंजो करीम रब उनखे शिफ़ा कामिला आजिला अता फरमाए उनखे सेहत तंदुरुस्ती आफ़ियत अता फरमाए। बस दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजो चवण ऐं अवां भाइरनि जो ॿुधण मुंहिंजो करीम रब पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जेको चयोसी इन ते असां सभिनी खे करीम रब अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादती व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि।